अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। व इन कुन्तुम फी रैबिम मिम्मा नज़्ज़लना अला अब्दिना फ़अतू बिसूरतिम मिन मिस्लिहि वदऊ शुहदाअकुम मिन दूनिल्लाहि इन कुन्तुम सादिक़ीन। क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी कलामिल क़दीम वल फ़ुरक़ानिल हमीद बल हुवा क़ुरआनुम मजीद फ़ी लौहिम महफ़ूज़। सदक़ल्लाहुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। सलातो दुरूद मुहम्मद आले मुहम्मद जे मथा बुलंद बावासा। नंढा वॾा पोढ़ा जवान आयल हिन जलसे में मेहमान। दुरूद पढ़ंदासीं अॼु पक्का गांघरा मां आशिकन दीवानन परवानन कंडियारे खां आयलन जो पढ़ियल दुरूद महबूब जे रोज़े अतहर ते मलाइक खणी वेंदा। मुझो विजदान थो चवे हे बंदा रब खे वणी वेंदा। इंशाअल्लाह हिननि जा गुनाह छणी वेंदा। छो त दुरूद जिथ किथ सलाम उत। बुलंद आवाज़ सां अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व ज़ुर्रिय्यातिहि व अहले बैतिही अजमाइन। समझ लेता है जो शाने मोहम्मद वो हो जाता है कुर्बान मोहम्मद। समझ लेता है जो शाने मोहम्मद वो हो जाता है कुर्बान मोहम्मद। जिस दिल में मोहम्मद की मोहब्बत नहीं समझ लो कि किस्मत में जन्नत नहीं। काबिल एहतराम बिरादरान इस्लाम सामीन इज़ाम मुख्तलिफ गोठन वाहन वस्तिन शहरन खां आयल मेहमान ए ईमानदार मुसलमान पढ़ियो आ कुरान जंहिंजो वॾो शान जंहिंमें जन्नत जो सामान। अज मालिक तव्हां सां ते मेहरबान हू त एडो मेहरबान जंहिं बणायो इंसान कयई मुसलमान ॾिनई कुरान मिलियो नबी आख़िर ज़मान। तॾहिं त हिन उम्मत जो मथां हुआ मान। सोना न कर वक्त ज़ियान ही थी मेहमान पर अल्लाह जो कुरान जंहिंखे नाज़िल कयो रब रहमान। कायनात में ब शयूं हन टी शइ नाहे। एक मखलूक बियो खालिक। ही कुरान मखलूक नाहे खालिक भी नाहे। बाकी छा आहे ओ पक्का गांगरा जे जलसे में अचण वारा साईं अब्दुल अलीम साहब जे दावत ते पेश थियण वारा हे रब जो कलाम आ। हैवानात नबातात जमातात नूरी नारी खाकी आबी अर्शी फर्जी सब मखलूका ही कुरान रब जो कलाम आ।
जी अल्लाह हुयो आहे रहंदो, कुरान भी हुयो आहे रहंदो। ये तो भाग भला किस्मत चंगी आ जो नेमत उस्मा हिन उम्मत के नसीब थी आ। चो न सुभान अल्लाह। रिवायात जे अंदर अचे थो 2000 साल पहिरियों ज़मीनो आसमान मां बैन पैदा करण खां अवल क़ुरान जी तिलावत कई। कुरान करीम के लोहे महफूज में रखरायाई, कुरान में पाण बुधायाई, फरमायाई बल हुवा कुरान मजीद फी लौहिम महफूज। कुरान लोहे महफूज में जमीनो आसमान के सजायाई, ठायाई, बणायाई, मखलूक जो सिलसिलो जारी कयाई। अब्बुल बशर जनाब आदम अलैहिस्सलाम के पैदा कयाई। औलाद जो सिलसिलो शुरू हुआ। नबी रसूल सवा लख जमीन ते अची वया पंहिंजे पंहिंजे इलाइकन में ऐं रब जे ॾिनल नेमतुनि में। कंहिंखे तौरात, कंहिंखे ज़बूर, कंहिंखे इंजील, कंहिंखे सहीफ़ा मिलंदा वया। नबी रसूल पंहिंजे उम्मतुनि जी गाइड कंदा वया, रहनुमाई कंदा वया। पर कुरान या लोहे महफूज में आ। विच में अहिड़ो ख़ाल पैदा थी पियो जो ईसा अलैहिस्सलाम मथे खजी वियो। उम्मत कौम बनी इस्राइल के बिशारत ॾेई वियो। इन मंदर के भी रब कुरान में जिक्र कयो। फरमायई व इज़ क़ाल ईसा इब्नु मरियम या बनी इस्राईल इन्नी रसूलुल्लाहि इलैकुम मुसद्दिक़ल लिमा बैन यदैय मिनत तौराति व मुबश्शिरम बिरसूली याती मिन बाद इस्मुहु अहमद। हजरत ईसा अलैहिस्सलाम पंहिंजे उम्मत के बनी इस्राइल के सॼे खिताब करे मिठड़े मुहम्मद करीम जो शान ॿुधाए बिशारत ॾे चवंदो पियो आ, ओ ईसाईयो, ओ बनी इस्राइलियो, हाणे बाद में ॿियो को नबी नाही अचणो। जे अचणो आ उहो आख़िरी नबी अचणो आ जंहिंजो नालो अहमद आ, जेको नबियनि जो भी इमाम आ। ओ कंडियारे खां मुख़्तलिफ़ ॻोठनि खां जलसे में अचण वारा मुसलमान ही सालियानो जलसो जेको इमामुल अंबिया जे उनवान सां सुबुह खां वठी करे जारी सारी आ। रब्बे काबा जो कसम मां कुरान लोहे महफूज में हो। विच में ज़मानो खाल अहिड़ो थी पियो, सॼी दुनिया में कुफ्र छाइजी वियो, काबो भी बुतन में भरजी वियो। जॾहिं इमामुल अंबिया मुहम्मद मुस्तफ़ा अमड़ जे पेट में अची वियो, अमड़ जे पेट वारे जहान खां गुज़र कंदे दुनिया वारे जहान में आयो आ। अमड़ जे पेट मां जायो आ, रब रहमत जो मींहुं वसायो आ। कैसर किसरा जो कूंगरा किरंदा पिया, आतश परत वैड़ा थी वया। मक्के जा मुशरिक परेशान होया, बुत किरन पिया। 360 काबे में बुत हुया किरी पिया। काबे मां ख़ुशीअ जा आवाज़ अचन पिया। शैतानन जो आसमानन ते वञण बंद थी वियो आ। रब कुरान में जिक्र कयो आ। फरमायई वजअलनाहा रुजूमल लिश्शयातीन। आसमानन ते शैतानन जो वञण बंद थी वियो। मुहम्मद मुस्तफ़ा अची वियो। तोड़े जो बचपन वारो कुछ अरसो अम्मा हलीमा जे घर में पहुंची वियो। उते भी ककर शाम करे पियो जो मुस्तफ़ा अम्मड़ जे पेट में हुयो। अम्मड़ खां पगर पसीनो निकरे पियो त मुश्क अंबर जी ख़ुशबू ज़ाहिरा। रब्बे काबा जो कसम मां दुनिया में अची विया, अम्मड़ जे पेट मां ॼमी पिया।
हुल हुली वया राज खुली पया शैतानन जो आसमानन ते वञणो बंद थी वयो आ पैगंबर जो बचपन जवानी शबाब जवानी ज़मानो गुज़रंदो रहियो कुरान लोए महफूज़ में हुयो इमामुल अंबिया जी 40 साल ज़िंदगी तय्यबा थी आ इन कुरान के रब करीम लोए महफूज़ मां लाहे करे दुनिया वारे आसमान ते रखायो आ रब पाण कुरान में फरमायो आ फरमायई शहरो रमज़ान अल्लज़ी उन्ज़िल फ़ीहिल क़ुरआन हुदल लिन्नासि व बय्यिनातिम मिनल हुदा वल फुरक़ान रब तो फरमाए दुनिया जो इंसान हो रमज़ान जे महीने में मां पंहिंजे मुक़द्दस कलाम खे नाज़िल कयो आ ओ दुनिया जो इंसान हो मकान के इज्जत मकीन जे करे मिलंदी आ रमज़ान के इज्जत कुरान जे करे मिली वई आ जंहिं रात में रब करीम लोए महफूज़ खां कुरान के नाज़िल कयो आ हज़ार रातन खां बेहतर भली बणजी वई आ फरमाए इन्ना अंज़लनाहु फी लैलतिल क़द्र व मा अदराक मा लैलतुल क़द्र लैलतुल क़द्र खैरुम मिन अल्फि शहर तनज़्ज़लुल मलाइका वर्रूह फीहा बिइज़्नि रब्बिहिम मिन कुल्लि अम्रिन सलाम हत्ता मतलइल फज्र रब तो फरमाए जंहिं रात में कुरान के नाज़िल कयो में उहा रात हज़ार रातन खां बेहतर भली बणजी वई आ रब्बे काबा जो कसम आ कुरान के नाज़िल करण जे लाइ हा हा मुझे महबूब मोहम्मद मुस्तफ़ा जे क़ल्बे मुबारक खे रब करीम चूडियो आ हा कुरान लोहे महफूज़ खां लही करे पैगंबर जे क़ल्बे मुबारक वारी तख्ती ते अची वयो आ हालांकि आला बाला तख्ती हुई राज़ियो हो त रब कुरान में चयो कुरान के महफूज़ कयो लिकायो हिकमत राज़ियो हो नबूवत रिसालत जी आमद हुई जे कंहिं ॿिए नबी रसूल ते नाज़िल थे हा त कुरान जी इज़्ज़त अज़मत में फ़र्क़ अचे हा छो त आसमानी किताब ॿिया बि हुया तौरात ज़बूर इंजील सहीफ़ा उहे बिगड़जी विया तहरीफ थी वई आ तब्दील में अची वया पर कुरान के रब करीम लोहे महफूज़ में रखायो आ मोहम्मद मुस्तफ़ा दुनिया में आयो आ रब कुरान के नाज़िल फरमायो आ महीने के शान मथा हो मिली वयो महीनन जो सरदार बणजी वयो जिब्राइल ड्यूटी में लगी वयो मोहम्मद मुस्तफ़ा दे कुरान खणी अचे पयो ओ जिब्राइल जी रब्बे जलील तौरात ज़बूर इंजील नो माए एक ही टाइम में नबियन रसूलन दे खणी वए कुरान जे लाइ तोखे चक्कर लगाइणा पवंदा ज़मीन ते वञणो पवंदो पर जाते मुंहिंजो हबीब दिलनि जो तबीब हुजे उते तोखे पहुचणो आ रब्बे मुहम्मद जो कसम आ मुस्तफ़ा मक्के में त कुरान मक्के में मुस्तफ़ा हिजरत करे मदीने आया त कुरान मदीने में आ 23 सालन जे अरसे में दुनिया वारे आसमान तां रब कुरान खे हा खणाए करे मोहम्मद करीम जे क़ल्बे मुबारक ते पाक नबूवत वारी ज़बान खां कुरान थदो थी निकरी करे पैगंबर जे क़ल्बे मुबारक बार थी करे अबू बकर सिद्दीक थींदो पयो आ उमर फारूक थी वयो आ उस्मान ज़िन्नूरैन बणजी वयो आ हैदर करा शुजात ऐं बहादुरी में भरपूर थी वयो आ 1.25 लाख सहाबा कुरान के सिखियो आ दुनिया में फैलाइण वारा हा तॾहिं रब साईं कुरान में उनकी तारीफ तौरात में इंजील में भी कई आ फरमाए अल्लज़ीन यत्तबिऊन रसूलन नबियल उम्मी अल्लज़ी यजिदूनहु मक्तूबा इंदहुम फित तौरात वल इंजील बीजाते फरमायाई ज़ालिका मसलुहुम फित तौरात व मसलुहुम फिल इंजील रब्बे
काबा जो कसम आ कुरान अची वयो आ मोहम्मद ताईं पहुची वयो आ इन उम्मत के मिली वयो आ इन उम्मत जो शान मथे थी पयो आ ए कुरान मखलूक ना है खालिक जो कलाम आ वो खालिक हुयो आहे रहंदो हा हा तू मान हुया से मोहम्मद मुस्तफा के जेको रब कुरान ता फरमायो हुयो जमीन आसमान के रब सजायो पो कुरान दुनिया में आयो अज भी कुरान मौजूद आ तमा सा खुदा ना है डिठो रसूलुल्लाह ना है डिठो पर कलामुल्लाह डिठो आ मां चवंदो आ मुसलमानन ईमान वारन के रब टे नेमतूं एड़ियूं अता कयूं हन जो कंहिंखे न मिलियूं हन जमीन आसमान जे पैदा करण खां वठी करे अज ताईं पर क़यामत एड़ियूं नेमतूं कंहिंखे न मिलंदियूं हिक नेमत उज़मा बैतुल्लाह बी नेमत हा मुहम्मद मुस्तफा टी नेमत कलामुल्लाह हा बैतुल्लाह मक्के में रसूलुल्लाह मदीने में पर कलामुल्लाह हर एक जे घर में मुसलमानन जे मदरसन मस्जिदन में जेको रसूलुल्लाह के ॾिसे पयो उहो अॾजी वयो रंगजी वयो जन्नत पहुची वयो हुल हुली वयो राज खुली पयो वो सहाबी बणजी वयो पर 14 सदी जो मुसलमान जे करें हितों पंध करे रोज़े रसूल ते हाज़री भरे खुदा जो कसम मा पैगंबर ज़मानत खणे चई वया मंज़ार क़ब्री वजबत लहू शफाती तवज्जो आहे मां भी गाड़ी मोटरवे ते चढ़ी आ स्पीड वधी आ चिट्ठी मिलियल आ त मुख्तसर पुर असर हां तवा जी अलाए काडे नजर दुरूद शरीफ पढ़ो साईं अब्दुल अलीम साहब जे उम्र में सेहत में बचड़न में बरकत मुता फरमाए एडा शफीक मेहरबान कदरदान पर तमा सा न कयो वक्त ज़यान आहे ध्यान बस 5 मिनट कने इते ब्रेक हाँ हे शाही कुरान हे या मेहमान हिन जो वडो शान हिन में जन्नत जो सामान मालिक तवा साते मेहरबान कम जी मौसमा सजे इलाइकन मा चूंड जी आया हो महफिल भली तज़किरो भलो दीदार भलो कुरान जो ॾिसण भी सरापा रहमत ऐं बरकत आ पढ़ण त अलाए छा नूरे कबरा शाफी महशरा हुयो आहे पर रहंदो हुयो आहे रहंदो तौरात भी हुयो नबियन रसूलन के मिलंदो वयो पोयों उम्मतन के बिगाड़े छड़ियो न तौरात न ज़बूर न इंजील असली शक्ल में रहियो आ दुनिया के चैलेंज आ देखायो ईसाईयो इंजील जो हाफिज देखायो यहूदियो तौरात जो हाफिज ज़बूर जो हाफिज कोन देखारे सगंदा मुसलमान हिक छा बछा 10 छा करोड़न में भी अज कुरान जा हाफिज हाँ इते त छा पर उते भी काथे सब शय फना बका रब जी जात के आ मौत के रब खलकियो आ मौत ते भी मौत ईंदो मौत भी फना थी वेंदो इज़राइल के भी रब मारे छॾींदो फना थी वेंदो वरी ॿीहर अल्लाह साईं जीरो करे महशर जो मैदान सजाईंदो हर गुनाहगार बंदो भी नेकोकार बंदो भी वली गौस कुतुब रसूल भी पेश थींदो पुछाणो ज़रूर थींदो अदालत जे कटहड़ीअ में अचणो ज़रूर पवंदो छो त अल्लाह कुरान में मंज़र बयान कियो या ईसा इब्न मरियम अंत कुल्त लिन्नास इत्तखिज़ूनी व उम्मी इलाहैन मिन दूनिल्लाह पुछाणो आ रसूल खां पुछाणो आ अर्ज़ पे किया एड़ी घड़ी हुंदी एड़ो वक्त हुंदो जो नबी रसूल परेशान हुंदा पंहिंजे उम्मतुन खे धिकारींदा मुंहिंजी महबूब मुहम्मद करीम फरमायो आ सब नबी चवंदा हाय हाय नबी चवंदा
चवंदा या रब्बी नफ़्सी साईं जन फरमाए इन माल जे अंदर जॾहिं हिसाब किताब थींदो उम्मतुनि जो मुंहिंजे उम्मत जो जॾहिं हिसाब किताब जो नंबर लॻंदो मां रब खे चवंदुमि या रब उम्मती मौला मुंहिंजे उम्मत जी पारत थी अल्लाह मुंहिंजे उम्मत जी पारत थी हाओ साईं साईं जन फरमायो मुंहिंजा हिकिड़ा गुनहगार उम्मती अहिड़ा हूंदा जेके हिसाब किताब में जकड़ियल हूंदा मां त अल्लाह खे पारत कंदुमि मौला घुराइनि सॾेनि हिसाब किताब वठेनि पर मौला पारत थी तफ्तीश करेनि दफ़्तर खोले पर पारत थी इते पारत आ वमताज़ुल यौम अय्युहल मुजरिमून नेकोकार बदकारनि खां जुदा हलो जहन्नम में गुनहगारो मुशरिको काफ़िरो मुशरिकन काफ़िरन जो त खातो ई अहिड़ो हूंदो जो निकिरण जो सवाल ई पैदा न थींदो बाक़ी गुनहगार जंहिं तबके में हूंदा अल्लाह जे रसूल फरमायो पर जॾहिं अदालत में ईंदा जन क़ुरान खे जीअ में जाइ ॾिनी आहे मुहबत कई आहे ॾिठो आहे ॿुधो आहे ख़ुदा जो कसम आहे क़ुरान उन्हनि जे लाइ वाहुर थी ईंदो आहे हिसाब किताब में जकड़ियल आहे साईं जन फरमाए क़ुरान अची चवंदो वयक़ूलुल क़ुरान मनातुहुन्नौमु बिल्लैलि फशफ़ीनी फी मौला ही त उहा जेको कमकार धंधा दाड़ी छॾे निंड्रा फिटाए मूंखे ॿुधण सिखण जे लाइ हाज़िर थींदो हो मौला मां हिन जो सिफारिशी थी आयो आहियां रब हिन खे छॾेसि मां हिन सां वाइदो कयो हुउमि क़ब्र में त तुंहिंजो साथ ॾींदुमि तोखे छॾाए जन्नत पहुचाए पोइ जुदाई कंदुमि ख़ुदा जो कसम हे नूरे क़ब्र शाफ़ी महशरा हुयो आहे रहंदो क़यामत में अची साथ ॾींदो गुनाहगारनि आशिकनि दीवाननि परवाननि जी सिफारिश करे जन्नत पहुचाए पोइ जुदाई थींदी पर इहा ॻाल्हि अञा ॿी थी हेॾे तवजो कर पर जेके माहिर क़ुरान जा हाफ़िज़ ऐं कारी हूंदा उन्हनि खे अल्लाह चवंदो इक़रा वर्तक़ि वरतिल कमा कुन्त तुरतिल फ़िद दुनिया ओ क़ुरान जा माहिर क़ुरान जा हाफ़िज़ आलिम कारी क़ुरान खे पढ़ंदो वञ जन्नत जे तबका ते चढ़ंदो वञ क़ुरान यादि हूंदो तॾहिं पढ़ंदो वेंदो जन्नत में वेंदो अकेलो न वञो अकेलो क़ुरान जा हाफ़िज़ कारी न वञो 10 माण्हू जहन्नम मां छॾाए पोइ वञो अकेलो आलिम तूं न वञो 70 माण्हू साण खणी वञो उलमा जो क़दुरु कयो पंहिंजे बच्चनि खे क़ुरान पढ़ायो हे नूरे क़ब्र शाफ़ी महशरा हुयो आहे रहंदो क़यामत में बि हूंदो 1 2 10 न अॼु बि अरबनि जे तादाद में ख़रबनि जे तादाद में क़ुरान जा हाफ़िज़ आहिनि अञा क़यामत जॾहिं थिए मुहम्मद मुस्तफ़ा सहाबा ताबईन तबा ताबईन इहो सिलसिलो हलंदो थो अचे हे क़ुरान जा किरोड़े हाफ़िज़ हर साल थियनि था क़यामत में क़ुरान पढ़ंदा वेंदा जन्नत में ये तबका ते चढ़ंदा वेंदा पोइ मूंखे हीअं चवण ॾे न इस्लाम क्यों न हुए मुमताज़ दुनिया भर के दीनों में वहाँ मजहब किताबों में यहाँ कुरान सीनों में जिंदगी बाकी मुलाकात बाकी साईं अब्दुल अलीम त उह ई उता की माशाल्लाह मेहरबान कदरदान शफीक इंसान अल्लाह ताला साईं जे बचड़े अब्दुल हफीज़ के मग़फ़रत फरमाए उनके दर्जात के बुलंदा फरमाए आयो ताज़ियत ते हुस पर साईं जन जो हुक्म हुयो कुछ मिनट तव्हां भी ॻाल्हायो मां साईं जन जो मशकूर ऐं ममनू ऐं जे मूंखे टाइम मिलियो टाइम ॾिनो रब साईं जेको मूंखां चवरायो ॻाल्हायो क़बूल मक़बूल मंज़ूर फरमाए अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए हिन प्रोग्राम खे पूरे इलाइक़े जे लाइ हिदायत जो ज़रियो बणाए क़यामत जे ॾिहाड़े तव्हां असांजे लाइ हिजा जो सबबु बणाए वमा अलैना इल्लल बला।